अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जो आवाज़, सिंध जी सूंह, सिंध जी सभीता दुनिया जे हर हिस्से ताईं, दुनिया जे कुंड कड़छ ताईं पहुचाईंदड़ अवां जो मनपसंद रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन बरतानिया जे मक़बूल तव्हां सभिनी जे मनपसंद डिस्क जॉकी ब्रेकफास्ट मॉर्निंग शो सूरज शाखूं कढियूं जो साल 2021 जो ॿियो प्रोग्राम ऐं मजमूई तौर ते सीज़न नंबर 3 जो प्रोग्राम नंबर 37 साण करे आऊं आहियां अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो मेज़बान, मूंखे चवंदा आहिनि यासिर काज़ी। प्रोग्राम आहे सूरज शाखूं कढियूं ऐं प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं में असांजो मुस्तक़िल सिलसिलो रेडियो कॉलम इन ॾिस में अॼु 13हों हफ़्तो आहे ऐं साल 2021 जो पहिरियों रेडियो कॉलम अवां जी ख़िदमत में असीं पेश करियूं था, छाकाणि त गुज़िरियल 12 कॉलम गुज़िरियल साल 2020 में नशर थी चुका। अॼोके हिन मुख्य मौज़ू जेको असांजे अॼोके प्रोग्राम जो मुख्य मौज़ू आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो जनम ॾींहुं, उन मुनासिबत सां असांजे दोस्त नवाज़ कुंभर जेको नामियारो कॉलम नवीस, लेखक, एक्सप्लोरर ऐं एंथ्रोपोलॉजिस्ट आहे ऐं केतिरनि किताबनि जो मुनफ़रिद किताबनि जो मुसन्निफ़ आहे ऐं मुंहिंजी ई गुज़ारिश ते गुज़िरियल कुझु सालनि खां वठी FM 105.2 सांगड़ सां वाबस्ता आहे, हिकु मेज़बान जी हैसियत सां ऐं सिंध नामे जहिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम बि हू मेज़बान जी हैसियत सां कंदो आहे। अॼु हुन असांजी रिक्वेस्ट ते हिकिड़ो ख़ासि कॉलम अवां ताईं पहुचाइण जे लाइ रिकॉर्ड कयो आहे, छाकाणि त खोड़ सारनि माण्हुनि खे इहो अहसासु ऐं इदराक न हूंदो, इल्मु न हूंदो त भुट्टे साहिब ते क़ातिलाणो हमिलो बि थी चुको हुयो ऐं उहो बि सिंध जे सुहिणे शहर सांगड़ में थियो हुयो। कंहिं करायो इन जो तफ़सील हिन रेडियो कॉलम में आहे। अचो त ॿुधूं था हिन रेडियो कॉलम खे जंहिंजो उनवान आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ते सांगड़ में थियल क़ातिलाणो हमिलो। ही कॉलम लिखियो ऐं अवां जी ख़िदमत में पेश करे पियो नवाज़ कुंभर। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ते सांगड़ में थियल क़ातिलाना हमिलो 1970 जे सियारे जो ॾींहुं सांगड़ ऐं सिंध जी तारीख़ जो ॾींहुं हो जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं पीर साहिब पागारो शाह मर्दान शाह सांगड़ भरिसां ओलह उत्तर में मौजूद हुआ ऐं सांगड़ जा शहरी हैरान ऐं परेशान। लठियूं, कुहाड़ियूं ऐं बंदूकूं गॾु थी रहियूं हुयूं। सिंध चाहियो थे त संदसि ॿ सपूर फर्दंद अची गले मिलनि ऐं हिक ॿिए खे खिली खिकारीनि त सिंध जी सुतल क़िस्मत जागी पए, पर दुश्मन ताक में हुआ। सिंध जी ख्वाहिश जी तकमील अञा घणो परे हुई। सिंध ऐं सिंधियुनि खे अञा घणो भोगणो हो। मज़लूमनि जे मुंहं ते मुर्क अचण जो अञा वक़्तु न आयो हो। भुट्टे साहिब जो मौजूदा पाकिस्तान में जिते किथे वालियाना इस्तक़बाल थी रहियो हो। भुट्टो साहिब जिते थे पहुतो उते अॻु में मौजूद वॾा वॾा नाले वारा सियासतदान या त संदन काफ़िले में थे शामिल थिया या पोइ सालनि ताईं सियासत करण खां सिकी थे विया। जेका ॻाल्हि मुल्क जे असल हाकमनि खे सफ़ा न थे वणी। उन्हनि चाहियो थे त को अहिड़ो हुजे जेको भुट्टे साहिब जे रस्ते में रुकावट बणिजे, जंहिंजी पंहिंजी बि का हैसियत हुजे पर हुक्मरान जे चवण खां ॿाहिरि न निकिरे। अहिड़ो माण्हू खेनि जल्द ई मिली वियो। सिंधी तारीख़ ॿिनि नालनि खे कॾहिं बि कोन विसारींदी, मीर साहिब ऐं ॿियो जाम सादिक अली। जाम सादिक अली ख़बर न कीअं कहिड़ी तरह पीर साहिब पागारे जे सांगड़ वारी जमायत खे इस्तेमाल करे उहो करे ॾेखारियो जेको हुक्मरान जे मुफ़ाद ऐं सिंध जे बेइंतहा नुक़सान में हो। इहो सॼो ॾींहुं यकीनन सिंध जी तारीख़ जो टर्निंग पॉइंट हो। कुझु बि थी सघियो थे ऐं उहो थियो बि सही, पर सिंध ऐं सिंधियुनि जी मुखालफ़त में सिंध जा घण घरा अॼु बि अफ़सोस था कनि त काश उन ॾींहुं को अहिड़ो हुजे हा जेको पीर साहिब पागारे ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे सांगड़ जी सरज़मीन ते गले मिल रहिया हा। पर अफ़सोस जो भुट्टे साहिब ते गोलियूं हलायूं वियूं, केतिरा ई फटिया ऐं ॿधिया। भुट्टे साहिब जी किरियल जनाह कैंप केतिरनि ॾींहंनि ताईं सांगड़ जे हिकु निम में टंगियल रही बाद में हिकु ॾींहुं अचानक गुम थी हुई। बाख़बरी अखियुनि ॾिठनि शाहिदनि जे बकौल त 1970 जे इलेक्शन जो ज़मानो हो। पीर साहिब पागारो सांगड़ संजोरू रोड ते वाक़े जियाबाद में दावत ते आयल हो। भुट्टो साहिब हैदराबाद खां थींदो शदादपुर रेस्ट हाउस में तरसियल हो। ॿिए ॾींहुं सांगड़ जे उजड़ी वियल गुलिस्तान लतीफ़ जंहिंखे राणी बाग बि सॾिबो हो, उते भुट्टे साहिब जो जलसो थींदो हो। ॿिन्ही तरफ़नि खां तयारियूं उरूज ते हुयूं। राति जो ई सांगड़ में जलसे गाह में भंजड़ा शुरू थी चुकी हुई। जमायत नथे चाहियो त भुट्टो साहिब सांगड़ में कामयाब जलसो करे वञे, छो जो सांगड़ उन वक़्तु पीर साहिब पागारे जो शहर समझबो हो। ॿिए ॾींहुं सुबुह जो पीर साहिब पागारे जमायत जे सांगड़ भरिसां जियाबाद में ज़ियारत कराई। पीर साहिब जॾहिं सांगड़ ईंदा आहिनि त उन वक़्तु रश जो अंदाज़ो उहो ई करे सघे थो जेको कॾहिं पीर साहिब जी ज़ियारत वक़्तु सांगड़ में मौजूद रहियो हुजे।
अजीब अक़ीदत जो आलम हूंदो आहे। मुल्क सॼो भेज भेज जे नारनि सां गूंजी उथंदो आहे। अहिड़े वक़्त में इहो कंहिंजो मशवरो हो त सिंध ऐं मुल्क जा ॿ नाले ऐं ताक़त वारा अॻवान हिक ॿिए जा मुखालिफ़ हिक ई इलाइक़े में मौजूद हुजनि। उन सवाल जो जवाब तारीख़ खे अञा ॾियणो बाक़ी आहे। पीर साहब ज़ियारत कराए रवाना थी विया ऐं भुट्टो साहब शहदादपुर मां सांगड़ लाइ निकिता। झोल जे जालनि जी रश ऐं इस्तक़बाल सबब खेनि कुझु देर रुकणो पियो ऐं वरी सांगड़ ॾांहुं सफ़र शुरू थियो। सांगड़ झोल रोड ते गुंडण मोरी ते सांगड़ जे जालनि जूं गाॾियूं भुट्टे साहब खे भली कार चवण लाइ मुंतज़िर हुयूं। गाॾियुनि जी हिकु तमामु वरी जुलूस ऐं नारनि जी गूंज में शहीद भुट्टो गुंडण पहुतो ऐं के चवनि था त झोल जी इंतज़ामिया खेनि रोकियो त सांगड़ जूं हालतूं ठीकु न आहिनि, तव्हां अॻिते न वञो। पर भुट्टे साहब चयो त हूअं त मां न वञा हा, पर हाणे ज़रूरु वेंदुसि। घुंडण में जंहिं कारे रंग जी मर्सिडीज़ में भुट्टो साहब आयो पए, उनमें मीर रसूल बख्श टालपुर ऐं क़िबला सई मखदूम तालबुन लोला साहब जिन बि गॾु हुआ। मीर साहब भुट्टे साहब खे रोकियो त अॻिते वञणु ठीकु न आहे, छो जो मीर साहब जूं निज़ामाणियुनि सां मिटियूं माइटियूं थियल हुयूं। पर पोइ निज़ामाणी सांगड़ जा न सही, पर हुआ त निज़ामाणी। ईअं मीर साहब खे निज़ामाणियुनि जी ताक़त जो अंदाज़ो हो, पर भुट्टो साहब बेख़बर हो। भुट्टो साहब खे इंतज़ामिया शहर खां अधु फरलांग पंध ते वाक़िए ॻोठ शाहन आबाद वटि रोकियो। मीर साहब ऐं मखदूम साहब उते ई मौजूद रहिया, पर भुट्टो साहब पहिरें पंध आयल जालनि जे नारनि में सांगड़ ॾांहुं रवाना थिया। चवनि था त जॾहिं खेनि शाहन आबाद वटि इहो चई रोकियो वियो त अॻिते फायरिंग पई थिए, तव्हां न वञो, त भुट्टे साहब जज़्बाती थी गाॾी मां हेठि लही कमीज़ खे ॿिन्ही हथनि मां झले झटको ॾिनो ऐं बटन टुटी पिया। भुट्टो साहब सीनो कढी चयो त मां आहियां ज़ुल्फ़कार अली भुट्टो, मां ते गोलियूं हलायो, मुंहिंजे कारकुननि ते छो था गोलियूं हलायो। ऐं ईअं भुट्टो साहब गाॾी उते छॾे पहिरें पंध सांगड़ ॾांहुं रवानो थियो। शहर में लॻल केला झंडियूं अॻु में ई पटिजी चुका हुआ। फतहदीन शाह जे बंगले ते जिते खेनि जलसेबाद चाहण लाइ अचिणो हो, उन भरिसां डॉक्टर ॾहर जी अस्पताल लॻ ऐं हैदराबाद रोड ते इस्तक़बालिया गेट बि अॻु में ॾही चुका हुआ। जलसे खे गरमाइण लाइ पहुतल महराज मोहम्मद खान, अॻूणे PTV जे नीलाम घर वारो तारिक अज़ीज़, हुसैन शाह बुखारी, मारूड़ा एसोसिएशन जो बानी लाला कादिर ऐं ॿिया केतिरा ई अॻवान जलसे गाह में पहुतल हुआ ऐं घेरे में हुआ। मशहूर शाइर असलम गुरदासपुरी ज़ख़्मी थी चुको हो। शहर में ॼण त जंग जो तबल वॼी चुको हो। गोलियुनि ऐं आंसू गैस जालनि खे वाइड़ो करे छॾियो हो। भुट्टो साहब जालनि सां हैदराबाद रोड ते वाक़िए जूणे जा पेट्रोल पंप ताईं जीअं ई पहुता त फायरिंग शुरू थी वई। चवनि था त फायरिंग ओलह में पेट्रोल पंप वारे पासे खां ऐं ॾखण में पेट्रोल पंप जे साम्हूं वाक़िए टे वाटर मां थी रही हुई, जिते मोर्चा लॻल हुआ। जालन भुट्टे साहब खे ज़ोरी उते हेठि सुम्हारे छॾियो ऐं किन जो चवणु आहे त उन वक़्तु मौजूद नौजवान ASI अब्बासी साहब ज़ोरी भुट्टे साहब खे हेठि लेटाए पंहिंजी जान जी परवाह न कंदे पाण भुट्टे साहब मथां निछावर थियो ऐं बाद में भुट्टे साहब खे नवाज़ियो बि सही। जंहिं दौरान इंतज़ामिया मुश्किल सां गंबट जे पीर सैयद असुल्ला शाह जी गाॾी में भुट्टे साहब खे फौरी तौर ते विहारियो। उन विच में भुट्टे साहब जी जनाह कैंप बि किथे किरी पई ऐं रहिजी वई ऐं खेनि निराड़ ते हल्की रहड़ बि आई। भुट्टो साहब वापसि वरियो त चवनि था त शाहन आबाद वटि वरी फायरिंग थी, जंहिंमें उहा मर्सिडीज़ जंहिंमें भुट्टो साहब आयल हुआ उन जे विंड स्क्रीन खे गोली लॻण सबबि भॼी पियो, पर भुट्टो साहब उन में अंदरि न हुजण करे बची विया। पुठियां ईंदड़ अल्ताफ रिंद साहब जे खुली जीप में, जंहिंखे अल्ताफ साहब पाण ड्राइव करे रहिया हुआ ऐं संदन ड्राइवर मीरण अॻियां ऐं सांगड़ जी मशहूर सियासी समाजी पर बाद में गोशा नशीन थी वियल शख़्सियत एडवोकेट अनवर चनाब गॾु हो। उन गाॾी में विंड स्क्रीन में गोली लॻी, जंहिं करे शीशो टुटी मीरण जी अखि में लॻो, जंहिंखे झोल जे मेडिकल सेंटर ते पहुचायो वियो, जिते उन वक़्तु बाद में अक़िलियती MPA थियल डॉक्टर भागचंद इंचार्ज हो। मीरण खे उन हवाले करे अॻवान अॻिते वधिया। उन अफ़रा तफ़री में खिपरे जे मोहम्मद उस्मान चानीअ जो नंगर पार्कर वारे पासे जो ड्राइवर मोहम्मद इब्राहिम नोहड़ी मारिजी वियो, जंहिंजो लाश शहदादपुर आंदो वियो। उन वक़्तु सांगड़ टंडो आदम रोड अञा कोन ठहियो हो। उन करे इंतज़ामिया भुट्टो साहब खे शहदादपुर वञण लाइ ज़ोर भरियो। भुट्टो साहब गाॾियुनि जे जुलूस में वापसि शहदादपुर रेस्ट हाउस पहुची, पातल सलवार कमीज़ चेंज कई, फ्रेश थी उन वक़्तु हैदराबाद जे मार्शल एडमिनिस्ट्रेटर ब्रिगेडियर अफज़ल सां ॻाल्हाइण लाइ मीर रसूल बख्श खान टालपुर खे काल मिलाइण लाइ चयो। मीर साहब वरी भुट्टे साहब खे यादि ॾियारियो त मूं तव्हांखे अॻे ई चयो हो त तव्हां अॻिते न वञो। भुट्टे साहब ब्रिगेडियर अफज़ल खे वयो वापिरियो सभु ॿुधायो। उन दौरान STM गुलाम नबी मेमण, जेको हाला जो हुयो ऐं बाद में जज थियो, जेको धाड़ेल हथां मारिजी वियो, उन जो वालिद बि पहुची वियो, जंहिं भुट्टे साहब खे स्क्वाड सां गॾु वञण ते ज़ोर भरियो। पर भुट्टे साहब चयो त मां उन पुलिस सां न वेंदुसि, अकेलो वेंदुसि। पर पोइ ज़ोरी हिकु पुलिस वारे खे संदन गाॾी में विहारियो वियो ऐं भुट्टो साहब हैदराबाद रवाना थी विया।
पीपी जी ज़िले क़यादत हैरान परेशान बीठी रही। उन वक़्त पीपी जे ज़िले सदर हो अब्दुल वाहिद बिरोही ऐं जनरल सेक्रेटरी हो मीर ज़ेगम टालपुर, जंहिंजी गाड़ी कार बि उन अफ़रा तफ़री जे वर चढ़ी वई हुई। चवनि था त भुट्टे साहब खेसि ॿी गाड़ी ॾियण जी ऑफर कई, पर मीर ज़ेगम साहब न वरिती। संदसि सड़ियल कार पोइ काफ़ी सालनि ताईं सांगड़ थाणे अॻियां बीठी हूंदी हुई, जेका हर कंहिंखे नज़र पई ईंदी हुई। पर पीपी जे पोइ वारे दौर में जेका मीर ज़ेगम जी दिलि सड़ी, उहा कंहिं बि न ॾिठी। सांगड़ में थियल उन फायरिंग जो ज़िम्मेवार कुझु ज़रिया उन वक़्त जे SHO खुमाण सिंह खे करार ॾियनि था, पर इहा ॻाल्हि SHO सतह खां घणी मथे जी हुई। खुमाण सिंह बराबरि नाले वारो पुलिस ऑफिसर हो, जेको छाछरे जे लक्ष्मण सिंह, जेको सिंध असेंबली जो पार्लियामानी सेक्रेटरी हुयो, उन जो सौट हुयो। लक्ष्मण सिंह 1971 धारे लॾे इंडिया हलियो वियो ऐं पोइ वरी उहो कीअं पाकिस्तान ते हमले वक़्तु इंडियन फौज सां गॾु वापसि छाछरे आयो ऐं पोइ छा वियो वापिरियो, इहो हिकु तारीख़ जो अलॻि बाब आहे। ऐं लक्ष्मण दास जे वञण खां पोइ ॿियनि सियासी धुरनि कीअं साह पटियो, न त संदसि मौजूदगी में छाछरे तालुके में कंहिं ॿिए खे वण जी टारी पटण जी बि ताक़त न हुई। किन धुरनि जो इहो बि चवणु आहे त भुट्टे साहब जे जुलूस में उस्मान चानीअ साहब जी खुलियल जीप में पीपी जा गार्ड वेठल हुआ, जिन बि जवाबी फायरिंग कई हुई। पर कुछ ही ॾींहनि में हलंदड़ इलेक्शन कैंपेन जे आख़िर में भुट्टो साहब वरी सांगड़ आयो। हिन भेरे सिक्योरिटी इंतजाम तमामु घणा सख़्तु हुआ। पहाड़नि जा पहाड़ा जहिड़ो कर सील हुआ। उन्हनि माण्हुनि खे जलसे में अचण जी इजाज़त बि न हुई। भुट्टे साहब खे खुलियल जीप में सांगड़ घुमायो वियो। उन मौक़े ते चवनि था त हाकिम अली ज़रदारी बि पंहिंजे गार्ड आंदा हुआ। वक़्त जो इहो वाह वरी चुको हो। जाम सादिक अली खान टिकट न मिलण जे करे बज़ाहिर पीर साहब खां नाराज़ थी अची पीपी में शामिल थियो हो। उन सां गॾु ॿिया केतिरा ई जूने जा हिन भेरे भुट्टे साहब जो इस्तक़बाल करण वारनि में शामिल हुआ त जाम सादिक अली बि। भुट्टो साहब रानी बाग बजाए सांगड़ जे वाहिद स्टेडियम में ख़िताब करण लाइ अची रहिया हुआ। शहर सॼो माण्हुनि खां सथिल हो। होटलनि जूं चांहियूं मानियूं त छा, पाणी बि ख़तम थी चुको हुयो। कुल्फियूं बि ब्लैक ते विकामी रहियूं। सांगड़ अहिड़ो हुजूम कंहिं सियासी लीडर लाइ वरी न ॾिठो। हिकु ॿिए मौक़े ते भुट्टे साहब किताब में पंहिंजे भरिसां बीठल जाम सादिक अली ॾांहुं हथ जे इशारे सां चयो त मूंखे ख़बर आहे त मूं ते हमलो कंहिं करायो हो। अॼु मां उन्हनि सभिनी खे माफ़ करियां थो। उन पेट्रोल पंप जे मालिकनि जो नालो खणंदे चयो जितां संदसि मथां फायरिंग थी हुई त मां चाहियां त पेट्रोल पंप जो लाइसेंस रद्द करे सघां थो, पर मां ईअं करणु नथो चाहियां। उन वक़्तु भुट्टे साहब मौजूदु स्टेडियम जो नालो संदसि जलसे में फोत थियल ड्राइवर मोहम्मद इब्राहिम खे यादि कंदे उन जे नाले पुठियां करण जो ऐलान कयो। उहा ॿी ॻाल्हि आहे त बाद में उहो स्टेडियम कंहिं ॿिए नाले थी वियो। सांगड़ जो नाले वारो वकील जाम सादिक अली जो एडवाइज़र रहंदड़ अनवर निज़ामाणी जे बकौल त इहो झेड़ो कंहिं प्लानिंग सां न पर इत्तफ़ाक़न थी वियो हुयो। बकौल संदसि चाचे रमज़ान पारां जालनि खे पीर साहब जी दावत तां मोटंदड़ माण्हुनि ते नारेबाज़ी करण खां रोकियो, जंहिं ते जालनि खे तशदुद जो निशानो बणायो। इहा ॻाल्हि जॾहिं संदसि घर पहुती त घरां सॼा पाड़े जा माण्हू लठियूं कुहाड़ियूं ऐं बंदूकूं खणी भुट्टे साहब जे जुलूस जे साम्हूं आया ऐं झेड़ो थी पियो। छेड़े वारी उन शाम जो सरताज सिनेमा जे ॿिए शो मां निकिरंदड़ तक़रीबन 60-70 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो, जिन मां किन खे 1 साल जी सज़ा आई ऐं कुझु माण्हू ज़मानत ते आज़ाद थिया। अनवर निज़ामाणी जे बकौल त जॾहिं खेसि सांगड़ थाणे ते आंदो वियो त राति जो 2-2:30 वॻे जाम सादिक अली आयो, जेको उन वक़्तु अञा बज़ाहिर पीर साहब पघारे सां गॾु हो ऐं हुन अची खेनि चयो त दिलि न लायो, 1-2 महीननि अंदरि सभु ठीकु थी वेंदो। कहाणी छा हुई, हुन ज़िम्मेवार केरु हो, इन जा जवाब मिलणा अञा बाक़ी आहिनि। पर उन जा जेके असर थिया, सांगड़ में बाद में जेके सियासी क़तल थिया, उन जा छंडा जिन जिन ते पिया ऐं जेका सियासी लकीर निकिती उहा अॼु बि ॾिसी सघिजे थी। उहे छंडा अॼु बि न आहिनि धोइजी सघिया। वक़्तु अञा इंतज़ार में आहे त अञा छा थो थिए। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ते सांगड़ में थियल क़ातिलाणो हमिलो, इहो पुरसोज़ वाक़ियो जंहिंखे पंहिंजे कलम सां बयानु कयो नवाज़ कुंभर ऐं साॻे ई कलमी बयान खे हू सौती अंदाज़ में, आवाज़ जे अंदाज़ में अव्हां ताईं पहुचाए रहियो हुयो। आहे पुरसोज़ वाक़ियो, पर ज़ाहिर आहे त तारीख़ जो हिकिड़ो हिसो आहे। तंहिं करे अॼोके प्रोग्राम में असां इन रेडियो कॉलम खे शामिल कयोसीं। प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो।
सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।